शिरक लज़ुल्मुन अज़ीम। अहिड़ी तरह केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जन खे क़ुरान करीम में ज़ुल्म सॼो वियो आहे। ख़ुसूसन माण्हुनि जे हक़नि ते धारा हणणु, माण्हुनि जे इज़तुनि खे लुटणु, माण्हुनि जे माल मिल्कियत खे ग़सब करणु, कई अहिड़ा कम आहिनि जन खे ज़ुल्म सॼो वेंदो आहे। छा सॼो वेंदो आहे? ज़ुल्म सॼो वेंदो आहे। पोइ न ज़ुल्म जे मुक़ाबले में, ज़ालिम जे मुक़ाबले में जेको ईंदो आहे उन जी ज़ुल्म जी जहिड़ी नोइयत हूंदी, जहिड़ो ज़ुल्म जो क़िस्म हूंदो, जहिड़ी ज़ुल्म जी कैफ़ियत हूंदी, त उन ज़ालिम जो मुक़ाबिलो कंदड़, ज़ालिम सां टक्कर खाईंदड़, ज़ालिम जे ज़ुल्म खे दफ़ा कंदड़ जी ज़िंदगी बचाए चुको त अल्लाह जो मक़बूल महबूब माण्हू आहे। पर जेकॾहिं ज़िंदगी उन ज़ालिम जे मुक़ाबले में खपाए चुको त अल्लाह ताला जे दरबार मां उन जो लक़ब आहे शहीद। तशरीह सां, तफ़सील सां ज़हन में विहारियो त हर दौर में जॾहिं बि ज़ुल्म वधियो आहे, ज़ालिम वधियो आहे, ज़ालिम जी कसरत थी आहे, त अल्लाह जा बाना उन जे मुक़ाबले में निकिरी आया। जॾहिं शिरक वारो ज़ुल्म वधियो त अल्लाह ताला उन जे मुक़ाबले में पंहिंजा नबी मोकिलिया। नबी न चे उन शिरक वारे ज़ुल्म खे ख़त्म करायो, नबी न चे उन खे ख़त्म करण जी कोशिश कई, नबी न चे अल्लाह ताला जी वहदानियत हिकिड़ाई जा पैगाम पहुचाया, पंहिंजे रिसालत ऐलान फरमाया ऐं पंहिंजे पोइ लॻन खे, पंहिंजे पुठियां हलण वारनि खे असहाब जो लक़ब अता फरमायो। जेको जंहिं नबीअ जो पोइ लॻो थियो उन खे उन जो असहाबी सॼो। अल्लाह ताला जा बानो वो जंहिं नबीअ जे दौर में जंहिं अंबानी पंहिंजे वक़्त जी आयल नबीअ जी इताअत कई, इत्तिबा कई, नबीअ जो दीदार कयो, उहो उन जो सहाबी थियो। के हज़रत नूह साईं सां, के हज़रत आदम साईं सां, के हज़रत इब्राहिम साईं सां, के हज़रत यहया यूनुस सां, के कंहिं नबीअ सां, के कंहिं नबीअ सां। हिकिड़ा वरी उहे असहाब सॻोरा आहिनि जन असां तव्हांजे आका सुहिणे हबीब मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कई, इत्तिबा कई, नबी करीम ते कलमो पढ़ियो ऐं पंहिंजा ॿई जहान सुहिणा बनाया। सहाबे किराम जो दौर मूं निहारियो, सोनहरी दौर जंहिंजे ला मदीने वारे आका जा इरशाद आहिनि। फरमाइनि था अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीनल महदीन व अब्दू अलैहा बिन नवाजिज़। मुझे सुन्नत ऐं मुझे राशिद खलीफनि जे सुन्नत मज़बूती सां हलो, उन्हनि जी इत्तिबा कयो, उन जे ॻाल्हि खे मज़बूत करे वठो। हज़रत हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी रिहलत खां बाद, सदन ज़ाहिरी इंतकाल खां बाद, ज़ाहिरी छो थो चवां
जो कुरानी पाक जी आयतुन मां, नबवी हदीसन मां, असहाबे किराम, अइम्मे इज़ाम, औलियाए फ़ख़ाम, उलमाए रब्बानियीन जी तहक़ीक़ अक़ीदो आहे त अल्लाह जो महबूब नबी या ॿिया नबी ज़ाहिरी तरह हिक जाइ खां मुंतक़िल थी ॿिए में आया आहिनि, अॼु बि ज़िंदा आहिनि। आवाज़ भलो आहे पर थोरो अला छो आहे। अॼु बि ज़िंदा आहिनि, अॼु बि हयाती वारा आहिनि। ऐं को थिड़ियो थाबड़ो इत्तफ़ाक़ी तौर को अहिड़ो ज़हन हुजे वरन त सभिनी उलमान जंहिं जंहिं मकतबे फ़िक्र जा उलमा आहिनि उन सभिनी मञियो आहे त मदीने वारा महबूब ज़िंदा आहिनि। दुनियावी हिस्सी हक़ीक़ी हयातीअ सां ज़िंदा आहिनि। नबी पाक जी पाक कुवत ऐं रूह जी ताक़त ऐं हयाती जो पावर जेको हाणे आहे उहो दुनिया जी हयातीअ में खां बि वधीक आहे, उन खां बि वधीक आहे। सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बाद हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौर आयो, उन खां बाद हज़रत उमर फारूक जो दौर आयो, उन खां बाद हज़रत उस्मान गनी जो दौर आयो, उन खां बाद हज़रत अली अल मुर्तज़ा जो दौर आयो, उन खां बाद सैयदना इमाम हसन 6 महीना खिलाफ़त संभाली ऐं इहे खिलाफ़त वारा 30 साल मदीने जे घोट अॻु ई ॿुधाए छॾिया। पाण फरमाए त अल खिलाफ़त मिन बादी सलासून सन्नतन, मूंखां बाद खिलाफ़त 30 साल हलंदी। घणा साल? हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौर, हज़रत उमर फारूक जो दौर, हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जो दौर, हज़रत अली अल मुर्तज़ा जो दौर, हज़रत इमाम हसन जी हुकूमत जी बागुन संभालण वारो थोरो दौर। इहा खिलाफ़त राशिदा आहे। इन खिलाफ़त राशिदा खे मदीने वारे आका पंहिंजे इरशादात सां अॻे बयान फरमाए। उन खां बाद जॾहिं अञा हज़रत इमाम हसन साईं दुनिया में ज़िंदा हुआ त यज़ीद ज़ुल्म शुरू कयो। यज़ीद मां अव्हां जे अॻियां पंहिंजो अक़ीदो, पंहिंजी तहक़ीक़ पेश कंदुमि ऐं ईअं न त खीसे मां कढी बल्कि मुस्तनद मोतबर हवालनि सां, मुस्तनद मोतबर रिवायतुनि सां, बल्कि मां इन फ़िक्र जे करे गाॾीअ में हिकु ॿ किताब रखे आयुसि। जेकॾहिं को दोस्त ॾिसणु चाहे त ॾिसी सघे थो। यज़ीद जे मुतालिक़ असांजो अक़ीदो, असांजो ईमान, असांजो यकीन फ़ैसिलो थो ॾे त दुनिया जो ज़ालिम तरीन, दुनिया जो वॾो बदबख़्त ऐं दुनिया में ख़ुदा जे वध में वध ग़ज़ब जे हेठां आयल आहे त यज़ीद आहे। इहो ज़हन बिल्कुलु ग़लति आहे त यज़ीद खे बुरो न चओ। यज़ीद जी बुराई तो मूं को बयान कई आहे। मदीने वारे आका जे आशिक़ अल्लामा जलालुद्दीन सुयूती मुहद्दिस आज़म रहमतुल्लाह ताला अलैह, जंहिंखे सुजाॻीअ में निंड में
रहमतुल्लाह अलैह अहिड़ी शख्सियत आहे जंहिंखे सॼी दुनिया सलाम थी करे, सॼी दुनिया हुनजी मुहबत जी दावा। हिकिड़ो माण्हू आहे अल्लामा सयूती वटि, साईं बादशाह तव्हांजी इज़त कनि था, अव्हांखे भाईनि था, महिरबानी कयो मुंहिंजो कमु आहे बादशाह में गॾिजी हलो। साईं फरमायो मां न हलंदुसि, साईं मां ग़रीब आहे, तव्हांजे हलण जे करे जेकॾहिं मूं मिसकीन जो कमु थी वञे वॾो अजुर मिलंदो, वॾी थींदी आहे, टेक ॾींदा आहियूं माण्हू। साईं महिरबानी कयो हलो। घणी वीचारे चयो, अल्लामा सयूती रहमतुल्लाह अलैह मजबूर थी ऐं ज़ाहिर कयो त अदा मूंखे तंग न कर, मां मदीने वारे आका जा दीदार कंदो आहियां, सुहिणे नबी जी मूंखे ज़ियारत नसीब थींदी आहे। जेकॾहिं मां बादशाह जे दर ते हलियुसि त मूंखां ज़ियारत वारी नेमत बंदि थी वेंदी, खसिजी वेंदी, वरी मूंखे दीदार न थींदो। तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, मां फ़ैसिलो कयो आहे तॾहिं थी वेही अल्लाह जो क़ुरान लिखां, नबी पाक जी हदीस लिखां, मदीने वारो मूंखे घर वेठे दीदार कराईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन अल्लामा जलालुद्दीन सयूती ब हदीसूं आंदियूं आहिनि, हिकिड़ी मुस्नद अबू याला जे हवाले सां त मदीने वारे आका फरमायो, सुहिणे नबी फरमायो त मुंहिंजा उम्मतीयो मुंहिंजे दीन में, मूं मुस्तफ़ा करीम जे आंदल पैगाम में पहिरीं पहिरीं जेको ख़राबी पैदा कंदो बनु उमय्यह मां हूंदो, उनजो नालो यज़ीद हूंदो। नबी से नालो ॿुधाए छॾियो। अजब थो लॻे, एॾो ज़ालिम। ॿी हदीस में नबी से फरमायो त मुंहिंजे दीन में पहिरियां ई पहिरें तब्दीली जेको आणींदो उनजो नालो यज़ीद हूंदो, बनु उमय्या मझां हूंदो। इन जहिड़े ज़ालिम जी तारीफ़ करणु कॾहिं बि जाइज़ कान्हे। इहो ज़ालिम मां हबीबन करीमन जा आशिक़ो तारीख़ जा पन्ना पढ़ी ॾिसो, कहिड़े बि मुअर्रिख़ जी तारीख़ पढ़ो त इन जे ज़ुल्म जी का हद ई आहे। मदीने मुनव्वरा में, कहिड़े शहर में? तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में शहर वणे थो, पर ॻाल्हाइण में थोरी थधाई आहे। तव्हां भली थधा रहो, असांजी तबियत ॻाल्हाइण ते थोरो माइल हूंदी आहे। मदीने मुनव्वरा जूं बरकतूं, मदीने मुनव्वरा जो फैज़, मदीने मुनव्वरा जो शान अज़ीम। नबी से फरमाए था, मन अखाफ अहलल मदीनत, जंहिं मदीने वारनि खे डप ॾिना, मदीने वारनि खे ड्रिजारियो, मदीने वारनि सां ज़्यादती कई, मदीने वारनि सां ज़ुल्म कयो, मदीने वारनि जी इज़तुनि खे लुटियो। मुंहिंजा हबीब फरमाईंदा था, अख़ाफ़हुल्लाह यौमल क़ियामह, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह उनखे सज़ाऊं ॾींदो। व अलैहि लअनतुल्लाह वल मलाइकत वन्नास अजमईन, उन ते ख़ुदा जी, मलाइकनि जी ऐं सभिनी माण्हुनि जी लानत आहे जेको मदीने वारनि जी दिलि ईज़ाईंदो। ऐं यज़ीद मदीने मुनव्वरा में छा करायो? हरम शरीफ में बांगूं बंदि। जागो पिया, मां अदन खे चयो आहे अॼु त जल्दी में जल्दी जलसो भली रखो, पर मग़रिब खां पोइ हिकिड़ी नशिश थी वञे त अव्हां नातूं चओ, तकरीरूं कयो, वरी इशा जी फर्ज़ खां फौरन पोइ वरी कंहिं ॿिए खे हुकुम कयो ताकि निमाज़ बि टाइम सां थी वञे। पर अॼोको प्रोग्राम तो करे थियल हुयो ईअं, इन जे करे हलूं पिया। मदीने मुनव्वरा में यज़ीद केतिरो ज़ुल्म कयो,
नफ़हतुल अरब में मौलवी एजाज अली देवबंदी बि उनजो कुझु हिसो लिखियो आहे। अल्लामा सयूती तारीख़ुल खुलफा में लिखियो आहे। अल्लामा इब्न कसीर अल बिदाया वन निहाया में लिखियो आहे। इब्न अल असीर अल कामिल फी तारीख़ में लिखियो आहे त एतिरो मदीने में ज़ुल्म कयो वियो जो नंढड़नि बच्चनि खे भितिन ते रखे उनजे सीने में लोह जा किला लॻाया। किथे किथे 1000 नौजवान कुंवारनि न्याणियुनि जूं इज़तूं लुटियूं। 3 ॾिहाड़ा हरम हबीब बांग न पई अचे। अंधेरो आहे, ज़ुल्मत आहे, बेइंतिहा ज़ुल्म आहे। पर मज़ेदार ॻाल्हि इहा आहे सईद बिन मुसैयब ताबई तो बयान करे मिशकातुल मसाबी में रिवायत मौजूद आहे त इन्हनि ॾींहनि में जन मदीने मुनव्वर में अज़ान पई अची मां हरम पाक जे कंहिं कुंड में जे कैदी थींदो आहे ईअं कैदी थी वियो आहे, फाथो पियो आहे, हेॾे होॾे के निकल मूंखे नथो ॾे। ॿी त ग़लती कान हुई पर निमाज़ जो इंतज़ार हो। ख़बर कीअं पवे त हाणे ज़ुहर जो टाइम आहे, ख़बर कीअं पवे त फजर जो टाइम, खबर कीअं पवे त असुर जो टाइम, का ख़बर न पई पवे न वाका न घड़ियाल। हिकु महिरबानी शुरू थी वई जो जन निमाज़ जो टाइम थींदो हो मुंहिंजे दिलबर नबी जे मज़ार मां बांग ईंदी हुई। मां अव्हां खां पुछां थो त बांग जो अंदरां पई अचे बांग जेरा ॾींदा या मोल? वॾी आवाज़ सां जवाब ॾियो। ऐं जमायत सां बांग थींदी आहे या अकेले में? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने जो घोट इमाम अबू बकर उमर साईं जमायती अहल बांग पई अची। मतलब छा त मज़ार जे अंदर रहण वारा ज़िंदा आहिनि। मां हिकिड़ी वॾी लंबी चौड़ी शाइरी बि शुरू कई। हिक शेर में मूं छा चयो? ज़िंदा आहिनि ज़िंदा परवर जा प्यारा ज़िंदा, ज़िंदा आहिनि ज़िंदा परवर जा प्यारा ज़िंदा। अंबिया शुहदा औलिया अल्लाह ज़िंदा आहिनि ता ज़िंदा, ज़िंदा आहिनि ज़िंदा परवर जा प्यारा ज़िंदा। वसअल सॼी कोन पढ़ंदुसि। वसअल मन अरसलना में ॾिस प्यारनि नबीअनि जी ज़िंदगी बस। रब चए थो वसअल मन अरसलना, हबीब जेके अॻु में असां रसूल मोकिलिया उन्हनि खां पुछो। उन्हनि खां पुछबो जेरे खां या मौला? अॻु में जेके मोकिलियासीं उन्हनि खां पुछो। माना उहे ज़िंदा आहिनि। न मेराज वारी राति सभई जे पुठियां जमायती वञा ज़िंदा या मौल? ॻाल्हायो ॻाल्हायो। सुभान अल्लाह। वसअल मन अरसलना में ॾिस प्यारनि नबीअनि जी ज़िंदगी बस बल अहयान फी कुबूरिहिम। नबी साईं जी हदीस आहे त अल्लाह जा नबी पंहिंजे मज़ार में ज़िंदा आहिनि। बल अहयान फी कुबूरिहिम फरमान आहे फरखिंदा, ज़िंदा आहिनि ज़िंदा परवर जा प्यारा ज़िंदा।
अवा मोहब्बत का अकीदे जो इजहार करे ब दफ़ा मूंखे चवराए वधीक मां अॻिते हलंदुसि ज़िंदा आहिनि ज़िंदा परवर जा पियारा ज़िंदा अंबिया शुहदा औलिया अल्लाह ज़िंदा आहिनि ताबिंदा ज़िंदा आहिनि ज़िंदा परवर जा पियारा ज़िंदा। ओहद जी जंग लगी, ओहद जी जंग में काफरन चयो त असहाबी सगोरा नऊज़ बिल्लाह हुननि जा लफ़्ज़ मरी पिया, हेतिरा मारजी विया के वरी नवां मुसलमान जन खे ख़बर कान रही उन जे ज़बान कहिड़ा लफ़्ज़ निकिता। अल्लाह फरमायो न चओ ला तक़ूलू लिमन युक़्तल फी सबीलिल्लाह अमवात, मुझे राह में कुसन वारन खे मुअल ला तक़ूलू चई रब रोकियो मुंहिंजे शहीदन खे की न टोकियो न ला तक़ूलू चई रब रोकियो मुंहिंजे शहीदन खे की न टोकियो। खाइनि ऐं पीअनि था जन्नत में बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून, कुरान पाक जा अल्फाज़ आहिनि। जन्नत में अल्लाह वटि आहिनि, रिज़्क़ ॾिना वेंदा आहिनि, खाइनि ऐं पीअनि था जन्नत में आशान सदन पाईंदा ज़िंदा आहिनि परवर जा पियारा ज़िंदा ज़िंदा आहिनि ज़िंदा परवर जा पियारा ज़िंदा। हबीब करीम अलैहिस्सलाम जा उम्मतियो एॾो मदीने में ज़ालिम ज़ुल्म कराए, मूं अर्ज़ कयो त हर में वांग न पई ऐं हज़ार नौजवान न्याणियुनि जूं मदीने मुनव्वरह में रहंदड़नि यमन वारनि जूं इज़तूं जूं नंढड़नि बच्चनि खे भेटे ते रखे किला ठोकिया विया। खुदा पनाह में, अल्लाह पनाह में रखे। अब्बा अञा ज़ालिम न आहे, ॻाल्हायो अञा ज़ालिम न आहे। अरे मदीनो तो हाशिया जिते अल्लाह जा वली साहब दा ध्यान रखंदा आहिनि त मता मुस्तफ़ा जे दरबार जी बेअदबी थी, पेर में जुती न पाईंदा आहिनि, पीअ ते लत अची वञे जंहिं मुस्तफ़ा जे कदम जे जुतीअ खे चुमियो हुजे। इन अहिड़े अज़ीम शान शहर में हेड़ियूं हालतूं थियूं। वरी मक्का मुकर्रमह में जिते अल्लाह जो बेत आहे, अल्लाह जो घर आहे, काइनात जे मुसलमाननि जो क़िबलो आहे, अल्लाह ताला जे शान वारे मरकज़ जी जाइ आहे, रहमतुनि जी जाइ आहे। जिते तवाफ़ कर 120 रहमतूं वसनि, निमाज़ पर 100 रहमतूं वसनि, रुगी बेतुल्लाह जो दीदार वेही कर तॾहिं बि सख़्त रहमतूं पयूं वसनि। बैतुल्लाह में हमिलो करायई, काबे जी ग़िलाफ़ खे बाहियूं लॻियूं। जागो पिया हलाइनि न, होशियार थी जवाब ॾियो। काबे करीम जे ग़िलाफ़ खे बाह, काबे करीम जी छित काठ जी ठहियल हुई, उनखे बाह वरितो। ऐं वॾी ॻाल्हि, अल्लाह ताला जा बांधड़ो तव्हां अॻे महीने में उज़हिया जा गोश्त खाधा हूंदा। सैयदना इब्राहिम जे कुर्बानी खे यादि कंदे हज़रत इस्माइल खे हज़रत इब्राहिम कुर्बान पियो करे, पुछे थो पंहिंजे पुट खां, या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंज़ुर।
रखा या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा क़ाल या अबत फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। मुंहिंजा बाबा मां ख़्वाब पियो ॾिसां तोखे ज़ब्ह थो कयां, तुंहिंजो छा ख़्यालु? ख़ुदा पियो चएसि त पुट खे को ईअं सही पुछण जी ज़रूरत कहिड़ी? पुछे छो थो? हिन लाइ पुछई त दुनिया ॿुधे त पीउ कुहर लाइ तयारु आहे, पर पुट बि दिलि भरा जेको कुसर लाइ तयारु। हा कोई पीउ त पीउ आहे, पर पुट बि या बुनैया ए मुंहिंजा पुटरा इन्नी अरा फिल मनाम मां निंड में पियो ॾिसां अन्नी अज़बहुका तोखे ज़ब्ह पियो कयां फंजुर माज़ा तरा पोइ ॾिस तुंहिंजी राह कहिड़ी आहे। क़ाल या अबत फ़अल मा तुअमर चई मुंहिंजा अब्बा जेकी वणई सो कर, जेके अमर थिया पूरो कर। अब्बा पोइ तूं छा सम्झंदे? न मुंहिंजा बाबा मां कुझु न पुछंदुसि। सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। मूंखे तूं सब्र कंदड़नि मां लहंदे। सुभान अल्लाह चओ। हज़रत अली जुल मुर्तज़ा जे ज़िंदगीअ ते लिखियल किताब, ॼमन खां शहादत ताईं पूरो अहवाल ऐं ॿियो अहल बेत जे शान में तक़रीर। शागिर्द मुंहिंजो खणी तव्हां जे आहिस्ते आहिस्ते हलंदो। जेकॾहिं तव्हां कुर्बानी ॾींदो त अलाह खे अजुर ॾींदो, वठो, न त दुरूद शरीफ़ ॾाढा पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मक्के मुकर्रमा में एॾो ज़ुल्म, गिलाफ़े काबा खे बाहि, काबे करीम जे छित खे बाहि। मूं ॻाल्हि पे कि हज़रत इस्माइल जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बरका जे खलील पंहिंजे पुट इस्माइल खे ज़िबह करण जे लाइ वॾा ज़ोर लॻाया, वॾी महिनत कई, काती न पई हले। छो न पई हले? काती जो कमु त आहे ज़िबह करणु। छा साईं फरमाए थो त कातीअ कोन्ही ॾोह गन वढी दड़ हथ में। मथां जा राज़ कातीअ कोन्ही ॾोह गन वढी दड़ हथ में। पसो पिरत अजीब जी लिचो वञी लोह, आशिकनि अंदोह सदा सुपैरनि जो। दुंबो आयो, ॻाल्हि खे मां अॻिते आहियां, मुंहिंजो मुंहिंजे घणो वक़्ति आहे, पर बुनियाद ॻाल्हि जो रखे तव्हांखे ज़हन में विहारणी आहे ॻाल्हि। छो त अॼुकल्ह अहिड़ो माहौल थी वियो आहे, ख़ुदा शल पनाह वञे। इस्माइल सोणे खे ख़ुदा बचायो, उन जी जाइ ते दुंबो आयो। छा आयो? वफ़दईनाह बिज़िबहिन अज़ीम। दुंबो आयो। उन दुंबे जा सिंग जेके हा, न ॾिना सिंग हूंदा आहिनि दुंबनि खे, या हू वॾनि सिंगनि वारो हो। तारीख़ लिखे थी पई उन दुंबे जा सिंग बैतुल्लाह शरीफ़ में रखियल हुआ। जॾहिं यज़ीदी लश्कर हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जे ख़िलाफ़ हमलो कयो, बैतुल्लाह जे गिलाफ़नि खे बाहियूं ॾिनियूं वयूं, चित साड़ी वई, त हज़रत इस्माइल जे उन दुंबे वारा सिंग जेके यादगार हा, उहे बि साड़िया। हाणे अव्हां फ़ैसिलो ॾियो, तारीख़ में ॻाल्हि न हुजे त मां मुजरिम, जे आहे
त पोइ फ़ैसिलो ॾियो त जेको बेतुल्लाह जे ख़िलाफ़ खे बाहियूं ॾियारे छित खे साराए हज़रत इस्माइल जे गुंबे वारे सिंगनि खे बि सारियो वञे अल्लाह जे हबीब जे मदीने मुनव्वर जी बेअदबी कई वञे औरतुनि जूं इज़तूं लुटियूं वञनि मदीने जे हर में बांझंदासीं इहो ज़ालिम न आहे ॾाढा ॾुखिया हो हा ना असल सही हाल है पर उनखे जो इस्तेमाल को था लिखो भी कोन था हा अवल हा पोयां अवल ॻाल्हायो अवल हा पुठियां ईअं न कयो अल्लाह जा हबीब जा उम्मती अल्लाह जा बाना मूं अर्ज़ कयो हिकिड़ो गुनाह हुआ ज़ुल्म जंहिंखे शिरक खे बि ज़ुल्म सॾियो वियो आहे कई नमूननि सां ज़ुल्म जे तारीफ़ कई वई आहे असल माना वज़अ शइ फी ग़ैर महली जेका शइ जिते जी लाइक़ु आहे हुनजे बजाय ॿी जात आंदी वञे हबीबन करीम जी ज़ात आहे बरकात पाक उम्मत में यज़ीद वॾे में वॾो ज़ालिम आहे वॾे में वॾो बेदीन आहे अल्लामा सयूती त एतिरो लिखियो आहे त हुन में न्याणीअ जी भेण जी बि लॼ न हुई शराब ज़िना हर बुराई जो अॾो अल्लाह ताला पनाह में रखे अहिड़े ज़ालिम खे मां तूं परे खां बाहूं ॿधंदा आहियूं ॻाल्हायो या न ॾाढा ॻाल्हाए वॾे आवाज़ सां बाबा रिस फलाणा तीरड़ा ख़ुशि आई पंहिंजे मिट माइट ग़रीब खे हथ बि कोन ॾींदासीं उनखे ज़ोरी सॾे चांहि पियाईंदासीं आहे या न पर एॾे वॾे डिक्टेटर खे जाबिर आमिर ज़ालिम यज़ीद खे हक़ चवण वारो अख में अख मिलाए ऐं उनजे गवर्नर खे खोले ॿुधाइण वारो त मां अकेलो न समझ मां आम माण्हू न समझ मुंहिंजे रग रग में शेर ख़ुदा जो रतु आहे मुंहिंजे वजूद में ख़ातून जन्नत जो खीर आहे मुंहिंजे ज़बान में मुहम्मद घोट जो लुआबे दान आहे मुंहिंजो नालो हुसैन बिन अली आहे मुंहिंजे वार वार खे दुश्मन अवां कटे सघो था पर मां ज़ालिम जी बेअत करे नथो सघां ही आहे हज़रत हुसैन वॾी आवाज़ सां चई ॿुधाए ही आहे हज़रत हुसैन जंहिंजे लाइ काइनात जे दिलबर नबी अल्लाह जे मखलूक जे रहबर नबी नबीयन जे नबी सरताज अंबिया नबी मदीने जे घोट नबी फरमायो हुसैन मिन्नी व अन मिनल हुसैन हुसैन मूं मझो आहे मां हुसैन माया हुसैन मुंहिंजो आहे मां हुसैन जो हा हुसैन मुंहिंजो रत आहे मां रत हुसैन जो हा हुसैन मुंहिंजो सॾाईंदो मां हुसैन जो सॾाईंदो हा हुसैन मुंहिंजे कुल्हे ते सारा मूं मुहम्मद जो दीन हुसैन पंहिंजे कुल्हे ते खणंदो क़ुरान सीने में हर को रखे पर धड़ करबला में हूंदो सिर नेज़े ते हूंदो तर बि क़ुरान पढ़ंदो हलंदो त हुसैन पढ़ंदो सुभान तो सुभान हज़रत रूमी साईं जो इरशाद अल्लामा रूमी जो फरमान फरमाया तो यक हुसैन बूद को गश्त शहीद वरन बेसियारंग दर दुनिया यजीद यजीद त लखे हन दुनिया में अब हो ज़ालिम कोन्हे दुनिया में हींअर मुस्लमाननि सां ज़ुल्म थिए पियो कोन था ॿुधो कोन था ॾिसो कोन था सम्झो पर तव्हांखे मां अॻी चयो त अवल हा पोइ ला कंदो मां वञा कान अल्लाह जी ज़ात बरकत जबान हो
हज़ारें लखे यज़ीद हुसैन हुजे जो मैदान वधाए। कंहिं माण्हू चई यार हुसैन हुजे हा, ॿिए चओ बा फातिमत ज़हरा जहिड़ी अम्मा किथां अचे हुसैन ॼाणी। चओ सुभान अल्लाह। बेअदब मां बाअदब औलाद जन सकती नहीं। जेका वीचारी रुॻी फिल्मुनि जे हवाले हूंदी सा बचा खिलो न रो। बेअदब मां बाअदब औलाद जन सकती नहीं। मदनी जर मदनी औलाद बन सकती नहीं। सुनो हुसैन जाओ मुझे दोस्तन मुखे चयो तो साईं करबला खां अॻिते जूं ॻाल्हियूं ॿुधाइजो। ठीक है जेको मूं जो हाल पियाणा थोड़ी बुनियादी ॻाल्हि हज़रत हुसैन सुहिणो ऐं हज़रत हसन ॿई नाला दुनिया ते अॻु में न हुआ। ॿई नाला दुनिया ते अॻु में न हुआ। जॾहिं इमाम हसन जाओ सुहिणा हबीब आया पंहिंजे दिल बर ॾोहिटे खे खणी ख़ुशि थिया। कन में बांग तकबीर थी। हबीबन करीमन पंहिंजे नवासे खे नवाज़ियो। नालो छा था रखो? सैयदना अली अल मुर्तज़ा हज़रत फातिमत ज़हरा। अर्ज़ कयो क़िबला असांजे ज़हन में नालो आहे हर्ब। छा माना जंग कंदड़, माना मुॾे मुॾे निहारियो। पर इएं हरू भरू वञी में विढ़े इएं न कंहिं तरीक़े अॼुकल्ह असांजे मुल्क में जेका बाह भरी वई उहा उन जे पोइ ते वञी ॾिसंदव त ग़लतियूं असां मुस्लमान जूं निकिरनि। अल्लाह जा बानो हज़रत हसन जो नालो छा? हर्ब। मदीने वारे फरमायो न इन जो नालो आहे हसन। हसन माना सुहिणो। हसन माना उलमा लिखनि था त सीधे दुन खां वठी मच्छियूं जेको हिसो जिस्म जो मदीने वारे आका जो सो हज़रत हसन उन नमूने ते। वरी हेठे हिसे ॾे पाक पेरनि जे हेठियां तरीअ ताईं हज़रत हुसैन इन नमूने हो। ॿिनि लफ़्ज़नि में मां ईअं खणी चवां त हसन ऐं हुसैन खे गॾे बिहार त ॼण मदीने जो घोट सॼो बीठो। सुभान यारा हेॾे निहारियो सुनियो। शीयन खे देबंदन खे गैर मुक़ल्लिदन खे पंहिंजे हाल ते रहण ॾियो। तव्हां रुॻी पंहिंजे हाल खे सुधारियो। रुॻी जाहिल थी ॼट थी बेइल्म थी भट जा शौक़ीन थी भींग न कयो। कम कयो। इल्म जे मैदान में अचो। कुरान करीम हदीस मुस्तफ़ा इस्लाम जी हकीकत तसव्वुफ़ ऐं तारीख़ उहे पढ़ो। उन पासे गौर कयो। उन पासे तवज्जो ॾियो त हक़ खुली अॻियां ईंदो। हक़ छा आहे ना हक़। हसन ऐं हुसैन ॿई भाइर जॾहिं ॼावा दाए पीला जेका औरत मदीने वारे मोकिली जंहिं ते ख़िदमत कई ही हिकिड़ी हज़रत अस्मा बिन्त उम्मैसा ॿी हज़रत उम्मे सलमा। हज़रत हबीब करीम जा ॿई बचड़ा जॾहिं ॼमनि था पिया हबीबन खे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह बच्चा त जा वाहन हबीब पुट त जा वाहन ख़ातून जन्नत जा। ॿिन्ही भेरी अर्ज़ु कयो वियो। पहिरें जॾहिं इमाम हसन जा हो
अर्ज़ कयो क़िबला साईं जेका बि औरत ॿार ॼणींदी आहे उन ॿार जे पुठियां रत ईंदो आहे कोई 11 ॾींहं हले 21 ॾींहं हले उनखे निफ़ास हलिबो आहे कंहिंजो 40 ॾींहं हलंदो आहे हिते रत आहे जागो पिया चङी तरह पिया जागो छो कोन्हे छाला कोन्हे मदीने वारे साईं जे आशिकनि उन जा वजह लिखा आहिनि हिकिड़ो वजह इहो त दुनिया जूं औरतूं ख़ातूने जन्नत जहिड़ियूं न आहिनि तव्हां छा था चओ हथ मथे खणो त मां ॾिसां मथां लोॾो हुजेव ख़ातूने जन्नत जहिड़ियूं न आहिनि भला जॾहिं ख़ातूने जन्नत जहिड़ियूं दुनिया जूं औरतूं न आहिनि त दुनिया जा माण्हू मदीने जे घोट जहिड़ा थी सघंदा सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह नंबर ॿियो त ख़ातूने जन्नत खे माहवार रत बि न ईंदो हो छो न ईंदो हो हिकु त जन्नत जी मुश्क मां उन जो वजूद ठहियल आहे ॿियो मूं निहार ख़ातूने जन्नत जे दिल में अल्लाह जे इबादत जो जेको शौक़ हो सो अल्लाह के तगई मालूम हो अल्लाह के इल्म हो तेन मुझे बानी की इबादत जो शौक़ अल्लाह ताला ख़ातूने जन्नत के रत खां पाक रखे छॾियो रत जे दौरान औरत नमाज़ न पढ़ंदी आहे रोज़ा न रखंदी आहे ख़ातूने जन्नत इन रत खां पाक रहे नमाज़ बि हलंदी रहे त रोज़ा बि हलंदा रहे सुभान अल्लाह एतरी पर्देदार जो पंहिंजे बाबे मुस्तफ़ा जे घर ॾे अचे पंहिंजे दिल बरवर अली जुल मुर्तज़ा शेर खुदा मुश्किल कुशा करम अल्लाह वजल करीम खां पुछे क़िबला बाबा जे घर वञा जागी पियो बाबो कहिड़ो सुहिणो नबी हाँ अॼुकल्ह बि पुछनि थियूं त काॾे थी वञा खिलो न रो मां चवां थो असांजी तरबियत न आहे असांजी तालीम न आहे काफ़िर अञा चए थो तव्हां अञा त कुझु गैरत रखो था मां कोशिशि कंदुसि तव्हां में ज़रूरु बि न हुजे सफ़ा निजा नगा बणिजो यहूदी साईं था हलनि ख़ुदा कंदो तव्हां मुस्लमान ईअं न कंदा असां ईअं न कंदासीं ख़ातूने जन्नत चए थी क़िबला बाबा जे घर हलां इजाज़त हज़रत अली फरमाइनि था मुस्तफ़ा जे घर खां केरु झलींदी क़िबला झलण जी ॻाल्हि न आहे पर थोरी तव्हांखे ॿी बि तकलीफ़ ॾियां कहिड़ी सुहिणा अली मुर्तज़ा मां पंहिंजी बाबे जे घर ॾे हलां अवां मुंहिंजे पुठियां अचिजो जंहिं मिटीअ जे मथां मूं ख़ातूने जन्नत जे पेर में पियल जुतीअ जो निशान हुजे उनखे पंहिंजे पेर जे जुतीअ सां ड्रंघींदा अचिजो ख़ातूने जन्नत त कंहिंजी नज़र न पवे पर ख़ातूने जन्नत जे पेर जे निशान ते भी कंहिंजी नज़र न पवे छा पर्दो आहे छा हया वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी वो अब्दुल्ला की पोती आमिना के पूर की बेटी वो ख़ाहर उम्म कुलसूम रुकिया और ज़ैनब की वो सब बहनों से छोटी इसलिए नूर नजर सबकी दुरूद शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत हसन हुसैन एॾा सुहिणा तारीख़ लिखे थी जॾहिं न ॾिठा हुआ। तव्हांखे इहो बि ज़हन में हूंदो त जॾहिं मदीने जे साईं दुनिया तां ज़ाहिरी रहलत कई त ही ॿई भाइर केतिरी उमिरि जा हुआ? साईं ॿई भाइर हज़रत हसन ॼाओ रमज़ान जी 15 तारीख़ ऐं 3 सन हिजरी। 15 रमज़ान खां 15 शवाल ते हिकिड़ो महीनो, 15 ज़ुल्क़अद ते ॿियो, 15 ज़ुल्हज ते टियों, 3 महीना इहे 15 तारीख़ूं 3.5 महीना ही थियो वञी 3 सन हिजरी पूरो। ऐं वधीक 7 साल नबी पाक मदीने में 10 साल रहिया आहिनि। माना हसन सोने जी उमिरि जॾहिं मदीने वारे दुनिया तां रहलत फरमाई त 7 साल ऐं 3.5 महीने जागो पिया। वरी हज़रत हुसैन 4 सन में ॼाओ 5 शाबान जी तारीख़ आहे। हज़रत हबीब करीम जा उम्मतियो 5 रमज़ान, 5 शवाल, 5 ज़ुल्क़अद, 5 ज़ुल्हज, 4 महीना 25 ॾींहं थिया। इन 4 सन जा ऐं 6 साल ॿिया, माना 6 साल 4 महीना 25 ॾींहं उमिरि हुसैन जी ऐं 7 साल 3.5 महीना लॻभॻि उमिरि हज़रत हसन जी। इन उमिरि में एॾा सुहिणा जो कॾहिं कॾहिं राति जो मदीने जे घिटीअ में निकिरी पवंदा हुआ त माण्हू चवंदा हुआ त सिजु भिरी वियो छा? जवाब मज़े सां न ॾिनो। तूं चओ कुझु वरी चओ, पर मुंहिंजी त वार में मुहम्मद घोट जी बचनि जी मोहब्बत समायल। कतरे कतरे में मदीने जे घोट जी आल जी मोहब्बत समायल आहे। असहाब किराम जो अदब समायल आहे। औलिया किराम जी तहज़ीम समायल आहे। अंबिया इज़ाम जो शान समायल आहे। अरे मदीने वारे घोट तां जेकॾहिं मुंहिंजो पूरो खानदान कुर्बान थी वञे त कुर्बानी थोरी आहे, मुस्तफ़ा जी महिरबानी घणी। हबीब करीम जा आशिक़ो चवंदा न ॾे ख़बर फलाणे खे यार न पुलिस थी चवे, न को इंटेलिजेंस थी चवे, न को इनखे आर्मी थी चवे, जिसे इन जे मथां फौजी सदर जो हथ आहे। मां चवां थो जंहिं ते फौजी सदर जो हथ आहे उहे खे केरु कोन थो चवे, पर जंहिंजे मथां न हज़रत हुसैन जो हथ आहे उनजा ॿेड़ा पार आहिनि या न? कोन थो ॻाल्हाए। अलाह छा थो अथई? ॾाढा जवाब ॾे। ॿेड़ा पार आहिनि न? मां चवां थो हथ त वॾी शइ, पर जंहिंजे मथां हुसैन रुॻी हीअं अमर रखे उनजा बि ॿेड़ा पार आहिनि। चओ उनजा बि ॿेड़ा पार आहिनि। ॾाढा त चयो। हबीब करीम जी ज़ात बरकात जो बचड़ो हज़रत हसन हज़रत हुसैन ॿई शान वारा ऐं ॿई सखी, ॿई सखावत। दर ते सायल अची मोटी खाली न वञे, खाली मोटी न वञे। पर सही मज़ाक न आहे। तारीख़ पढ़ो त ॾंद चप मिड़ी था वञनि। जेके घटि वधि ॻाल्हाइनि तन खे बि ॾाज ॾेई मोकिले छॾे, तन ते महिरबानियूं करे छॾे, तन ते करम नवाज़ी करे छॾे। सुभान अल्लाह जो। हज़रत हुसैन जॾहिं नबी साईं दुनिया तां रहलत फरमाई घणी उमिरि जो आहे? 6 साल 4 महीना 25 ॾींहं।
वरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौर आयो आहे, हसन हुसैन वरी पिया थियनि, हज़रत उमर जो दौर आयो आहे, जवानी आई आहे, ॾाढ़ी लहण जो टाइम थियो आहे। अहिड़ा सुहिणा जंहिंजे सूंहं तां क़ुर्बान वञे, ईरान जे बादशाह यज़्द जुर्द जूं धीअरूं क़ैद थी मदीने में आयूं, दुनिया पई चाहे त हे न्याणियूं हुसन वारियूं असांखे मिलनि, असीं शादियूं कयूं। वहवा अमीर पर फरमाए था साली पैदा नथो थिए, को लालच न करे, ही मदीने वारे घोट जे शहजादनि हसन हुसैन खे परणाया तो। हज़रत अबू बकर जो दौर गुज़रियो, हज़रत उमर जो दौर गुज़रियो, हज़रत उस्मान जो दौर गुज़रियो, हज़रत अली सोने जो दौर गुज़रियो, हज़रत हसन जो दौर गुज़रियो, हज़रत हबीब करीम जे बचड़े हुसैन जे दौर में यज़ीद जो मुक़ाबिलो आयो। यज़ीद बेट वठणु चाही, माना वोट वठणु चाहियो। ॿिनि लफ़्ज़नि में छा वठणु चाहियो? छा वोट वठणु चाहियो। साईं फरमायो त न, ख़्वाजा अजमेरी सुनो, अल्लाह जो कामिल वली, चओ सुभान अल्लाह। सुन्नी बि इहो शेर पढ़ंदा आहिनि, शिया बि लिखंदा आहिनि, पर आहे सुन्नियुनि जो शेर, आहे सुन्नीअ जो शेर। फरमाए थो शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन, शाह बि हुसैन आहे, बादशाह बि। बादशाह वरी कीअं? न वोट खयई, न कुर्सीअ ते वेठो, न पावर हलायई, कीअं बादशाह? मां अर्ज़ कयां, हिकिड़ा हन जिस्म ते बादशाही कंदा, हुसैन जी मदीने जे घोट जे उम्मत जे दिलनि ते बादशाही आहे। सुभान अल्लाह। शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन, दीनस्त हुसैन दीन पनाह हस्त हुसैन, दीन बि हुसैना दीन जी पनाह बि हुसैना, सरदाद नदाद दस्त दर दस्त यज़ीद, सिर पाक ॾिनई यज़ीद जे हथ में हथ न ॾिनई, हक़ा के बिना इला इला हस्त हुसैन, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह खे संभालण वारो, उन जी लामीदान मल्हाइण वारो हज़रत हुसैन। करबला में आया, दोस्तनि जी ख़्वाहिश अॻिते हलो, करबला में आया। इन जो असल नालो अर्द करबिन व बलाए, दुख ऐं मुसीबत जी ज़मीन। तव्हांजे पाड़े जी कामिल वली भिट धनी रहमतुल्लाह अलैह बि ॻाल्हि, करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं, हेरो यज़ीद निसाम हो जुबी जोड़ियाऊं, मोहन मोड़ियाऊं पसीता करार जो। करबला जे मैदान में आया, सती अठी नाई खां पानी बंदा, कमाल मुझे दिल बर हुसैन जे साथ वारनि जो पर वाइज़ फरमायूं, तकरीर फरमायूं, मूंसां गॾु अचण वारो, मूंसां गॾु रहण वारो, अवां जो को ॾोह कोन्हे, मजबूरी जी हालत आहे, जेकर अवां मोटी वञो अवां खे मुंहिंजे तरफ़ां इजाज़त आहे, कंहिंजे मथां सख़्ती न आहे, मां नाराज़ बि न थींदोमांव, मोटो त भली मोटी वञो। हुसैन ॻाल्हाए बस कयो त परवाना मैदान में निकिरी आया, तोखे छॾे वेंदासीं, हा सुहिणा हुसैन तोखे छॾींदासीं। हिकु अल्लाह जी बाने जी ॿोली आहे, तेरे कदमों में मैं मर जाऊं, अल्लाह असांखे तुंहिंजे कदमनि में कुर्बान मोटंदासीं थोरी। तेरे कदमों में मैं मर जाऊं, डूबा हुआ
भी फिर तर जाऊं, तेरे कदमों में मैं मर जाऊं। अल्लाह जो निशान में हारी जॾहिं पाण करबला ॾे आया त रस्ते में हुर्र मिलियो, यज़ीदी लश्कर जो सिपह सालार अॻवान घेरा करे सोढ़ो कंदो आयो, काबू कंदो आयो। जॾहिं मैदान गरम थियो